अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आलमी टैरिफ 10 मां वधाए 15 सैकड़ो करण जो ऐलान किया है। अहम खबर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आलमी टैरिफ 10 खां वधाए 15 सैकड़ो करण जो ऐलान किया है। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है त हू सदर जी हैसियत सां आलमी टैरिफ 15 सैकड़ो करे रहियो आहे। केतिराई मुल्क ॾहाकनि खां अमरीका जो इस्तेसाल करे रहिया आहिनि। नवां कानूनी टैरिफ जल्द जारी कया वेंदा। इहे कदम अमरीका खे ॿीहर अज़ीम बनाने जी आलमी पॉलिसी जो हिस्सो आहिनि। अमरीकी सदर जो चवण आहे त हू अमरीका जे मफ़ादनि जो हर सूरत में तहफ़ुज़ कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आलमी टैरिफ 10 खां वधाए 15 सैकड़ो करण जो ऐलान किया है। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है त हू सदर जी हैसियत सां आलमी टैरिफ 15 सैकड़ो करे रहियो आहे। केतिराई मुल्क ॾहाकनि खां अमरीका जो इस्तेसाल करे रहिया आहिनि। डोनाल्ड ट्रंप जो वधीक चवण आहे त नवां कानूनी टैरिफ जल्द जारी कया वेंदा। इहे कदम अमरीका खे ॿीहर अज़ीम बनाने जी पॉलिसीअ जो हिस्सो आहिनि। अमरीकी सदर जो चवण आहे त हू अमरीका जे मफ़ादनि जो हर सूरत में तहफ़ुज़ कंदा।